नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरह। नून जो अॻवान हमज़ा शहबाज़ पंजाब जो वॾो वज़ीर बरक़रार रहंदो या PTI ऐं मुस्लिम लीग ख़ाफ़ जो गॾियल उम्मीदवार चौधरी परवेज़ इलाही वॾे वज़ारत जो उहिदो संभालींदो। वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली में वोटिंग जो अमल जारी। हमज़ा शहबाज़ ऐं चौधरी परवेज़ इलाही समेत नून लीग PTI मुस्लिम लीग ख़ाफ़ ऐं ॿियनि पार्टियुनि जा मेंबर ऐवान में मौजूद। PTI ऐं ख़ाफ़ लीग जा असेंबली मेंबर चइनि बसुनि ज़रिए काफ़िले जी सूरत में ख़ानगी होटल मां असेंबली पहुता। असेंबली ॿाहिरां नून लीग ऐं PTI कारकुननि में चकरियूं, हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी। अगुणी सदर आसिफ अली ज़रदारी जी लाहौर में हिकु भेरो ॿीहर चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ जो चौधरी शुजात के ख़ासि पैगाम पहुचायो। चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही खे वोट ॾियण खां इनकार करे छॾियो। नवाज़ शरीफ जा अगुणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PTM सरबराह मौलाना फज़ल रहमान सां फ़ोन ते राब्ता। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई वई। PTI पारां पंजाब असेंबली में घुर्बल अंग 186 पूरो हुजण जी दावा। शाह महमूद कुरैशी चवे थो त उमीद त नून लीग जा साथी वाइदे जी पासदारी कंदा। डिप्टी स्पीकर सां मुकमल सहकार कयो वेंदो। वफ़ादारी तब्दील कंदड़नि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। असद उमर चवे थो त अॼु को बि सरप्राइज़ नाहे। असां वटि 186 नंबर पूरा आहिनि। हराम जे ॾोकड़नि मां लाहौर में वोट ख़रीद नथा करे सघजनि। वकानी चूंडनि जो ॿियो मरहलो मुलतवी थियण वारो फ़ैसिलो छिरकाईंदड़ हो। इलेक्शन कमीशन में MQM जी पिटीशन ते जवाब जमा करायो हो। सिंध हुकूमत इलेक्शन मुलतवी न पई कराइण चाहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। PTI वारा चोर मचाए शोर वारो कमु करे रहिया आहिनि। सिंध जो पैसो कंहिं बि चोरी नाहे कयो। नोटनि जूं गाॾियूं पंजाब मोकिलण वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। सिंध हाउस खे बदनाम कयो पियो वञे। हिकु शख़्स जूं टेलीफोन कॉल सभिनी जे साम्हूं आयूं आहिनि। अफ़गान पनाहगीर केतिरनि ई सालनि खां हिते तरसियल आहिनि। डफेड़ पैदा कंदड़नि खे अॼु अफ़गानी यादि अची रहिया आहिनि। सिंध जो अमन अमान ख़राब कंदड़नि खे बि हिसाबु ॾियणो पवंदो। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में विगोड़नि में मुलविस गिरफ़्तार 25 जा जवाबदार अफ़गान शहरी निकिता। पुलिस पंहिंजी रिपोर्ट अख़्तियार हवाले करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त अफ़गानी सोराब ॻोठ में गैर क़ानूनी तौरु तरसियल हुआ। गिरफ़्तार जवाबदारनि गाॾियुनि खे नुक़सानु पहुचायो ऐं वॾे पैमाने ते फुर लुट कई। गिरफ़्तार अफ़गान पनाहगीर मुल्क दुश्मन सरगर्मियुनि में बि मुलविस आहिनि। सोराब ॻोठ हंगामनि जूं वीडियोज़ अफ़गानिस्तान में माणियूं वयूं। सोराब ॻोठ वाक़िए जूं वीडियोज़ भारत मां बि अपलोड कयूं वयूं। हुकूमत तरफ़ां कराची वासियुनि खे हिकु ॿियो बिजली जो झटको। के इलेक्ट्रिक डिवाइस इदारनि लाइ फ़ी यूनिट बिजली वधीक ₹3.55 महांगी कई वई। नेपरा जो चवणु आहे त बिजली जनवरी खां मार्च 2022 जे 3 माही फ्यूल एडजस्टमेंट तहत महांगी कई वई आहे ऐं इहो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत खे उमाणियो वियो आहे। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो लाइफ लाइन वाहिपेदारनि ते लागू न थींदो। ऐं सिंध पुलिस में DIGs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। नोटिफिकेशन जारी। इरफान बलोच DIG शहीद नज़राबाद मुक़रर। जावेद जिसकानी खे DIG सखर ऐं ख़ादिम रिंद खे DIG RRF मुक़रर कयो वियो। तारिक अब्बास कुरैशी DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुक़रर। परवेज़ चांडियो DIG ITCPO मुक़रर।